रुख कयूं था नाज़रीन सॻियूं जो, जिते सॻियूं भरिसां कचे में सकाफ़ती मच कचहरी जो इनेकाद कयो वियो आहे। मुहर्रम मंगणे जो जी रिपोर्ट मूजिबि सॻियूं जे कचे वारे इलाइक़े ॻोठ नसीर अहमद कलोड़ो में साइद अली कलोड़ो पारां सिंध जी सकाफ़त मूजिबि मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी जे मौक़े ते सिंध जे मशहूरु नाले वारनि सुगड़नि, अदाकारनि, फ़नकारनि, शाइरनि ऐं अदीबनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे मच कचहरी में शरीक ज़ारे माण्हुनि खे लुत्फ़अंदोज़ कयो। मच कचहरीअ में महिमान ख़ास तौर ते सरदार शाहनवाज़ ख़ान कलोड़ो, सैयद शानुल शाह, वॾेरो इरफान ख़ान बुघियो, वॾेरो इरशाद अली बुघियो, हाजी मोहम्मद सुमर कलोड़ो, सॻियूं सिटी सदर सेठ बख़्त अली कलोड़ो, अदाकारनि बिलावल खोखर, ग़ुलाम असगर सेहड़ो, लाला इशफाक अहमद भागत, नेशनल प्रेस क्लब सॻियूं जो सदर गुलाब अली सियाल, सीनियर साफ़ी तस्लीम अहमद कोरी, इरफान चन्ना, फिदा हुसैन अब्बासी ऐं ॿियनि ख़ैरपुर, नशर फिरोज़ ऐं लाड़काने ज़िले समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में शेरनि खां हज़ारे माण्हू पहुता। सिंध जे मशहूरु नाले वारनि सुगड़नि मोहम्मद हसन हकड़ो, अली हैदर अब्बासी, आबिद हुसैन भागत ॾोर ॿेत ऐं गुजारतूं ॾेई मच कचहरी में शरीक माण्हुनि खे मन मोहे विधो। जॾहिं त सूफ़ी फ़नकारनि ताज अली खोखर ऐं प्यारल फुलफोटो समेत ॿियनि सिंध जे सकाफ़त मूजिबि सिंधी गीत ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। अदाकार बिलावल खोखर पंहिंजी टीम सां गॾु स्टेज ड्रामो पेश करे महफ़िल में वाह वाह कराए छॾी। मच कचहरी जो मेड़ाको कोठाईंदड़ साइद अली कलोड़ो पारां आयल हज़ारे महिमाननि खे सिंध जी सकाफ़त मूजिबि सिंधी टोपी, अजरक ऐं पटकनि जा तोहफ़ा पेश कया। मच कचहरी जे मेड़ाके खे सदारती ख़िताब कंदे सरदार शाहनवाज़ ख़ान कलोड़ो चयो त सिंध जी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। हिन प्रोग्राम जो मक़सदु हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में अहिड़ो प्रोग्राम मुनक़िद करे मुहबत जो मेड़ मचाइणु आहे।